नाज़रीन, ख़ैबर पख्तूनख्वा सां ताल्लुक़ रखंदड़ तहरीक इंसाफ़ जे अॻुवाणनि जो घेराव सख़्तु कयो वियो आहे। सवात पुलिस PTI सवात जे अॻुवाणनि ख़िलाफ़ दहशतगर्दी जो केस दाख़िल करे वरितो आहे। वाक़िए जी FIR SHO थाणे सेडून शरीफ़ जे फ़िर्याद ते दाख़िल कई वई। FIR में अॻूणे MPA फज़ल हकीम, सिटी मेयर शाहिद अली ऐं अॻूणे MNA सलीम रहमान समेत 250 ॼणनि खे नामज़द कयो वियो आहे। FIR में बग़ावत, भड़काइण ऐं धमकाइण जूं शिकूं शामिल आहिनि। FIR मूजिबि PTI अॻुवाणनि हुकूमत ऐं पाक फ़ौज ख़िलाफ़ बयानबाज़ी कई। ॿिए तरफ़ 9 मई ते सवात एक्सप्रेस वे ते टोल प्लाज़ा ते भञडाह ऐं घेरो करण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार 13 जवाबदारनि खे मालाकंड जी दहशतगर्दी अंतवारी ख़ासि अदालत में पेश कयो वियो, जितां 9 जवाबदारनि खे जिस्मानी रिमांड ते नेवीज़ जे हवाले कयो वियो आहे, जॾहिं त 4 जवाबदारनि खे अदालती रिमांड ते जेल मोकिलियो वियो।